बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवारी प्यारी सात संगत सबने के ओम शांति। हलिय चोरी गवार बाबा सत्संग में। हलिय चोरी गवार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा नंद में। सत्संग में बाबा नंद में। हलिय चोरी गवार बाबा सत्संग में। हलिय चोरी गवार बाबा सत्संग में। सत्संग आने के ही आया। सत्संग आने के ही आया। अल्लाह मेरा है जन कावारा। अल्लाह मेरा है जन कावारा। जागे रखत हजार बाबा सत्संग में। जागे रखत हजार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा नंद में। सत्संग में बाबा नंद में। हलिय चोरी गवार बाबा सत्संग में। हलिय चोरी गवार बाबा सत्संग में। आप अंदर जाके बोलाए। आप अंदर जाके बोलाए। कदम तेरे अते टुकारे। कदम तेरे अते टुकारे। पिया पिया सब हरद्वार बाबा सत्संग में। पिया पिया सब हरद्वार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा नंद में। सत्संग में बाबा नंद में। हलिय चोरी गवार बाबा सत्संग में। हलिय चोरी गवार बाबा सत्संग में। चोरी आयो चोरी करन दो। चोरी आयो चोरी करन दो। भूत कपट मां कुछ न करन दो। भूत कपट मां कुछ न करन दो। कड़ी पटक अधिकार बाबा सत्संग में। कड़ी पटक अधिकार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा नंद में। सत्संग में बाबा नंद में। हलिय चोरी गवार बाबा सत्संग में। हलिय चोरी गवार बाबा सत्संग में। ओम नाम की देवी आई। ओम नाम की देवी आई। सब कहेंगे जी पार पहुँचाए। सब कहेंगे जी पार पहुँचाए। केवट बनो करतार बाबा सत्संग में। केवट बनो करतार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा नंद में। सत्संग में बाबा नंद में। हलिय चोरी गवार बाबा सत्संग में। हलिय चोरी गवार
रे बाबा सत्संग में ऐसा साजव कुबे विधमायव ऐसा साजव कुबे विधमायव राजकोट शहर से दया जो सायव राजकोट शहर से दया जो सायव गुरुनानक सब जयकार बाबा सत्संग में साईं लाला रतन सब जयकार बाबा सत्संग में बाबा इन रंग में सत्संग रे बाबा सत्संग में इन लोक जा त केतिरा ई साथी मिली वेंदा जिते वञण हूंदो कंहिंखे बि चवंदासीं मूंसां गॾु हले थी चवंदी हा मूंसां गॾु हले थी हा पर परलोक जो साथी चए थो संतनि खां सतगुरनि खां सवाइ कोई उते हली न सघंदो उनखे पंहिंजो साथी बणाए त हिते बि साथ ॾिए ऐं परलोक में बि साथ ॾिए हिते जेतिरा बि बणाईंदासीं सद साहेड़ियूं जेतिरियूं बि कंदासीं तो उहे हितां जो साथ ॾींदियूं ओॾे त हली न सघंदो केरु छो जो कंहिंजो रस्तो ई ॾिठल कान्हे ओॾे सतगुरनि खां सवाइ कोई बि पहुचाए न सघंदो जे तो हिते ई उनखे साथी बणाए छॾे त दुख सुख में बि असांखे साथ ॾिए जेॾीमहिल सॾु कयूं तेॾीमहिल अची असांजा कष्ट बि दूर करे छॾे जेॾीमहिल मुसीबत में हूंदासीं त सॾु कंदासीं त अची असांजी उहा मुसीबत दूर करे ॾींदो पर असां उनखे साथी बणायूं त केॾीमहिल नाई थो बणी अचे त केॾीमहिल नौकर थो बणिजी अचे किथे नाई किथे नौकर किथे सेठ कराए थो जिते जंहिंखे घुर्ज पए थी उते पहुचे थो हिकिड़ो कृष्ण भॻवान जो भॻत कीअं थो हे भॻवान जो रूप धारे ऐं अचे ॾाढी कृष्ण भॻवान जी भक्ति कंदो रोज वृंदावन में दर्शन करण वेंदो वृंदावन में वेंदो न अॻे त वाहन कोन हूंदा न ॿेड़ियूं ई हूंदियूं दरिया खां वञिणो पवंदो ॿेड़ियुनि में अचु वञु कंदो रोज इलाही माण्हू वेंदा हुआ ॿेड़ियुनि में हिकु ई ॿेड़ीअ वारो हिन जो ॿधल हूंदो रोज उन ई ॿेड़ीअ में चढ़ंदो हिकिड़े ॾींहुं हिनखे राति जो निंड ई नथी अचे ध्यान में वेठो हिनखे कुझु ख़बर ई कोन पई त घणा थिया आहिनि राति आहे की न सुबुह थी विया हिनखे ईअं हाणे बसि सुबुह थी वियो आहे हे निकितो ॿाहिरि चई वञा दर्शन करणु वृंदावन बाके बिहारीअ जो त आयो त चई अॼु ॿेड़ियुनि मां सवेल हली विया आहिनि अलाए छा कयो कोई आहे ई कान सभिनी जूं ॿेड़ियूं ॿधियूं पयूं किनारनि सां ईअं अलाए छो टाइम ॾे हिन जो ध्यानु नथो वञे त राति जा अञा ॿ थिया आहिनि चयो अलाए छो केरु आहे ई कान अञा ईअं वीचारे थो वञे पियो त उहो साॻियो ई ॿेड़ीअ वारो अचेसि थो ॾिसे थो त परियां मां अचे पियो थो चई आहे त उहो ई ॿेड़ीअ वारो जंहिंमें मां चढ़ंदो आहियां लॻे थो मुंहिंजी राह पियो थो ॾिसे हे ॿेड़ीअ में चढ़ी वेठो उते पहुचाईंसि बाके बिहारीअ जे मंदर में उते लही ऐं दर्शन करे आयो भॻवान जो मोटी ऐं वरी अची वेठो ॿेड़ीअ में त चएसि थो वरी ॿेड़ियुनि वारा आहिनि ई कान ईअं छो त ॿेड़ीअ वारो जेको न उहो चएसि थो राति जा ॿ थिया तूं जेॾीमहिल हितां वञे पियो न ॿ थिया हुआ
हींअर थिया आहिनि 3 अढाई 3 तूं मोटियो आहे जी राति जा 2 थिया आहिनि तब हिनखे ईअं ध्यानु नथो वञे त राति जा 2 जो थिया हुआ मां मंदर में वियुसि त मंदर कीअं खुलियलु बाक़ी बिहारी जो मंदर त टाइम ते खुलंदो आहे टाइम ते बंदि थींदो आहे हिनखे कबे ते ध्यानु कान हुयो हे मौज ई मौज में ॿेड़ीअ में वेही आयो वरी ॿियो ॾींहुं थियो जीअं वेंदो आहे रोज़ ईअं वेठो ॿेड़ीअ में त वो ॿेड़ी वारो चएसि थो त मां शायदि कल्ह कोन आयो हुई चई कीअं तो कल्ह कोन आयो तुंहिंजी ॿेड़ीअ में मां वेठो हुउसि ऐं मंदर में तो पहुचायो वरी तव्हां मोटंदे बि तूं वठी आई तो ई त ॿुधायो त राति जा 2 थिया हुआ मंदर में जेॾीमहिल वञा पियो मूंखे त कुझु ख़बर कोन हुई टाइम जी ईअं मां तोखां पुछियो मां त ॿेड़ियुनि वारा छो वरी कोई कोन्हे तूं हिकिड़ो ई वेठो आहे चईसि न मां त कोन हुउसि कल्ह तुंहिंजे ॿेड़ीअ में वेठो ई कोन्हे मां त जीअं टाइम सां सुबुह जो ईंदो आहियां ईअं आयो राति जो 2 बजे मां कीअं ईंदुसि 2 बजे केरु वांदो आहे जो मंदर खोले ऐं तोखे दर्शन कराईंदो पोइ हिनखे ध्यानु वियो त बराबरि 2 बजे मूंखे भई दर्शन कीअं थियो बाक़ी बिहारीअ जो वो खुलंदो ई टाइम ते आहे मंदर 2 बजे कीअं खुलियो मंदर वो हे सम्झी थो वञे त मुंहिंजे करे बाक़ी बिहारी आयो आहे हिन मला जो रूप धारे मूंखे ॿेड़ीअ में विहारियो अथई ऐं मंदर जा दरवाजा बि पाण खोलिया अथई न त राति जो 2 बजे कीअं मंदर खुलंदो हिनखे पोइ थो ध्यानु वञे त 2 बजे कीअं मंदर खुलियो एॾो हे माना भक्तीअ में लीन लॻल हूंदो त अहिड़नि वटि त भॻवानु कंहिंजो न कंहिंजो रूप धारे ऐं ईंदो न भॻतनि वटि हा उहे चवां थी न भॻतनि वटि हू पाण कोई न कोई रूप धारे ईंदो आहे सदा हू थो जागे सुम्हे की न साईं घुराए सघींदो घुराइण जे तूं चाहे असां हुनखे आजमाइण चाहियूं तॾहिं हू आजमाइश ॾियण लाइ असांजे लाइ तयार आहे ॿुधाए मां त संत चए पियो त हींअर संत सिखनि जी परीक्षा कोन था वठनि सिख था संत जी परीक्षा हींअर उहो टाइम हली वियो त जेॾीमहिल भॻत सॾु था कनि त तेॾीमहिल हू अची थो वञे खाली असां हुन सां प्यार करे ॾिसो हुन सां लिव लॻायूं हुन सां रिश्तो जोड़े छॾियूं बसि राति जो 2 बजे केरु अचे तो भॻतनि जी रक्षा करणु अचे थो न त मथां पंहिंजो भॻत दुखी न थिए कीअं ॿेड़ी मिलंदसि कीअं मंदर खोलंदो उहा सभु हुनखे ख़बर हुई न हुनखे सभु ख़बर आहे त कंहिंखे केॾी महिल छा ॾियणो आहे कंहिंजे हथां ॾियणो आहे इहा हुनखे सभु ख़बर आहे अॼु मोबाइल में हिकिड़ो वीडियो आयो ॾिठो हूंदव मथां हिकिड़ा ज़ाल मुड़ुस मंदर में दर्शन करण था वञनि त हुन भाईअ खे न ब्रांडेड शू पातल हुआ हाणे ते मंदर जे ॿाहिरि त लाहे तो जोनस चएसि थी कहिड़ी ज़रूरत हुई मंदर में अहिड़ा ब्रांडेड शू पाए अचण जी ऐं किथे रखंदे केरु संभाल कंदई केरु खणी वियो त छुटो किथे लाया तो तू एॾो छो थी ॻाल्हाए जिस न अहिड़ो त तूं छो पाए आहे मंदर में ज़ालुनि में सुरा थी न कच कच करण हिनजो ध्यानु वियो त मंदर जे ॿाहिरां हिकिड़ो मोची वेठो जूता पालिश पियो करे ऐं पुराणा जेके सुबंदा आहिनि
जिस मेरी वियो रस्तो उन्हें मोची वटि अचे पियो हिकिड़ो भाई शू पॉलिश थो कराएसि त उनखे चएसि पियो 10 रुपया ॾेई अची ऐं चएसि पियो 100 रुपया कमाइणा अथई। चएसि असां ग़रीबनि खे हिन कम जा 100 रुपया केरु ॾींदो, कंहिंखे टाको ॾेई ॾियां, कंहिंखे पॉलिश करे ॾियां, हिन जा 100 रुपया केरु ॾींदो। जिस बस ॿियो कमु कुझु कोन अथई करिणो, हेठि जो भूत आहे ऊचो ॾाढो, अगरि वेंदो त मुंहिंजी ज़ाल मूंखे ॻाल्हाईंदी, हिनजी ख़ाली संभाल कजां, मां तोखे 100 रुपया ॾींदोमांइ अची। भले ऐं भूत त रखी ऐं हली वियो मंदर में दर्शन करे आया। दर्शन करण विया त हिन खीसे मां 500 जो नोट कढी ऐं विझे पियो मंदर में। जोनस चई हा 500 मंदर में 500 थो विझे। चईसि छा आहे, इन जा ई ॾिनल आहिनि, भॻवान जा ई ॾिनल आहिनि, भॻवान खे ॾिना त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, भॻवान काॾे कंदो, भॻवान खे छा वठिणो आहे 500 रुपया। चईसि हाणे कढियाई त विझण ॾे न। चईसि न अहिड़ो दान ई करिणो अथई त कंहिं घुर्जाऊ खे विझां। मन में चई त सच थी, मंदर में घणेई आवक आहे, ॿाहिरि निकिरी हुन मोचीअ खे मां 500 रुपया ॾींदुसि, वीचारो ॾाढो ग़रीब आहे। निकिता ॿाहिरि मोची वटि अचनि त मोची रखूं चकंदी हुई, उहो ई कोन्हे। पासे में गुलनि वारो वेठो, चईसि हिते मोची तो वेठो, चईसि भाई साहब तूं त तुंहिंजो बूट खणी ऐं हली वई, हेॾो ऊचो जो बूट ॾेई वियो हुयसि। त जोनस चईसि वेठाई ख़बर कोन पवंदी अथव तव्हांखे। त चईसि ठीकु आहे न, हुनखे घुर्ज हूंदी, खणी वियो त ठीकु आहे, बूट खणी वियो आहे न, ॿियो कुझु त कोन खणी वियो आहे मुंहिंजो। जोनस मुंहुं बिगाड़ियऊं, थोरो अॻिते आया त हिकु बूटनि जी लारी ॾिठी, भाई रड़ी पियो ब्रांडेड बूट 500 रुपए में, ब्रांडेड बूट 500 रुपए में। तो जोनस चईसि तो जहिड़ो ई बूट अथईसि, चिंता लॻे त इहो ई भाई आयो वञे, चई भाई त इहो ई। त माई जी चईसि बूट तो वटि किथां आयो? चईसि उन में तुंहिंजो छा, 500 में मां ॾियां थो, ब्रांडेड अथई, खपई त वठि न खपई त वञ। चईसि न पर इहो बूट मुंहिंजे घोट जो आहे, इहो तो वटि आयो किथां, मूंखे पहिरियों इहो ॿुधाए। चईसि हिकिड़ो भाई हींअर आयो, मूंखे ॾेई वियो आहे, मां 500 में वरितो आहे, मां 500 में ॾियांव त खपेव त खणी वञो। त भाई चईसि ॾे 500 में, हुन बूट वठी ऐं पातो। त जोनस खे चएसि थो ॾिठई न, चईसि छा ॾिसां? चईसि हुनखे कंहिंखे कंहिंजे हथां केतिरा ॾियारणा आहिनि उहा सभु हुनखे ख़बर आहे। तो 500 मंदर में मूंखे न विझण ॾिना त मां मन में सोचियो त इहे 500 रुपया मां हुन मोचीअ खे ॾींदुमि। तो मुंहिंजो बूट विकिणी 500 खणी वियो, हाणे इहे भॻवान ॾियारियसि, हुनखे मन में तज आयो हूंदो न बूट खणी वञा। चईसि हाणे इहे 500 जेके वठी वियो अथई नी, वञी ऐं दारू पीअंदो हूंदई। चईसि उहा तोखे कीअं ख़बर? थी सघे थो हुनखे ॿी काई घुर्ज हुजे, उन लाइ हिन बूट मुंहिंजो विकियो हुजे, तूं ईअं कीअं थी चई सघे त हू दारू पीअंदो हूंदो? चईसि मां लिखी थी ॾियां। चईसि ईअं न थींदो आहे, हुनखे ॿी शइ जी वक़्तु घुर्ज हुजे, ॾाढो ग़रीब हुजे, हुनखे खाधे जी घुर्ज हुजे, ॿार बच्चा हुनजा बुख ते वेठा हुजनि, उहो सामान हिनखे ज़रूरी खपंदो हुजे। चईसि न न इहे अहिड़ा ई हूंदा अथई। तॾहिं खणी भॼी वियो, वरी विकिणी वियो आहे। चईसि तूं किथां जो कंहिंखे वीचारींदी आहियां? मां त इएं चवंदो आहियां त ॾियण वारो उहो दातार आहे, ॾींदो मथां ऐं कंहिंखे नथां।
हाणे हू खणी वियो आहे विकियो अथई त हुनखे ज़रूरु काई न काई घुर्ज हूंदी। हाणे होॾां उहो वरी मोची त दवाउनि जे दुकान ते वञे। पुटु ॾाढो बीमार हुअसि, हुनखे दवा कई खपे ज़रूरी। हुनखे चएसि थो हाणे इहो मूंखे दवा ॾे, मां पैसा खणी आयो आहियां। पैसा ॾिनेसि त पुछेसि थो तुंहिंजो पुटु हाणे ठीकु आहे? चईसि हाणे ठीकु थी वेंदो, इहा दवा मूंखे मिली वई न, हाणे ठीकु थी वेंदो, हाणे मूंखे आसरो आयो, दवा पीअंदो न त हाणे ठीकु थी वेंदो। होॾां ज़ाल मुड़ुस ॿई ॻाल्हाइनि पिया त भाई थो चएसि त असां निमित मात्र आहियूं, असां ॾियण वारा कोई कोन आहियूं, न को तूं न को मां। जंहिंखे ॾियारणो हूंदुसि न, जंहिंजे हथां ॾियारणो हूंदुसि उहो भॻवानु सभु कराईंदो। हुनखे सभु ख़बर आहे कंहिंखे केॾी महिल छाजी घुर्ज आहे, तोखे मूंखे ख़बर कान्हे। पोइ माई सम्झी वई बराबरि जेको चए थो उहो सच थो चए। बेटा तूं दवा जे दुकान ते बीठो दवा पियो वठे, तेसिताईं त हिन अलाए छा ॻाल्हाए छॾियईं त असां बि ईअं आहियूं, कंहिंजी ख़बर हुजे न हुजे हाली त चई वेंदासीं फलाणो माण्हू हीअं हुयो, फलाणो माण्हू हीअं हुयो। पंहिंजा कर्म न ठाहियूं, असांखे ख़बर कान्हे कुझु त कंहिंखे छा खपे, केरु किले थो वञे, केरु छा थो करे। असां ॻाल्हाए ऐं पंहिंजो त लिखाए था छॾियूं, पोइ भोॻण महिल हाय हाय था कयूं। भोॻण त पवंदो ई, कयूं था त ई महिल ख़बर नथी पए त भोॻण महिल पोइ हाय हाय छाजी था कयूं। तंहिंखां कर्म पहिरें खां ई संभाले हुन 500 जेके कढिया उहे पहुची विया हुन वटि, तो वे भगवान ॾियारिया ऐं वे 500 हुनखे केॾा कम आया दवा में। जेसिताईं लकड़ी कारीगर जे हथनि में न वेई तेसिताईं हुनजी काई क़ीमत न पवंदी आहे। अहिड़ी तरह जेसिताईं इंसान पूरे संत सतगुरूअ जे शरण में नथो अचे तेसिताईं हुन इंसान जी बि काई क़ीमत नथी पवे। लकड़ी जेसिताईं कारीगर जे हथ में न वई आहे तेसिताईं लकड़ी लेखदी, हुनजी चए थो काई क़ीमत ई कान्हे। त असां बि जेसिताईं गुरूअ जे शरण में न वेंदासीं न तेसिताईं असांजी काई क़ीमत न थींदी। लकड़ी कारीगर जे हथ में वेंदी त कोई न कोई औजार बनाईंदो, हुन मां कुर्सी ठाहींदो, टेबल ठाहींदो, जेको घुर्ज जंहिंखे हूंदी उहो ठाहींदो। त असां बि गुरूअ जे शरण में जेसिताईं न वेंदासीं न तेसिताईं असांजी काई क़ीमत कान्हे। गुरू ई असांजी क़ीमत वधाईंदो आहे। गुरू असांखे ज़मीन मां खणी ऐं आसमान ताईं पहुचाईंदो आहे। उन खां सवाइ असां कुझु कोन आहियूं। इंसान खे जॾहिं सतपुरुषनि जी संगत हासिल थी वेंदी आहे त सदा सुम्हियल भाग जागी पवंदा आहिनि। जॾहिं सतगुरुअ जी संगत हासिल थी वेंदी आहे त सुम्हियल भाग जागी वेंदा आहिनि इंसान जा। तेसिताईं इंसान कंहिं कम जो ई कोन्हे, ईअं सम्झो। गुरूअ खां सवाइ असांजी कोई वजूद ई कोन्हे, माना आहियूं ई कोन्हे, ईअं सम्झो। गुरूअ खां सवाइ सतगुरुनि जो शब्द जंहिंजे हृदय में वसी वेंदो आहे त उनजे अंदरां काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार वग़ैरह दुश्मन जेके गोड़ मचाए रहिया आहिनि उहे सभु भॼी वेंदा आहिनि। भॼी वेंदा आहिनि जॾहिं हुनजो ध्यानु हृदय में हूंदो त न त हे विकार गोड़ मचाईंदा आहिनि, उन्हनि जे अॻियां असांजी दाल न लॻंदी आहे। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार अहिड़ा घोड़ावर आहिनि उहे जो असां हुन सां ॿुधी न सघंदासीं।
पर जॾहिं चए थो उन जो ध्यानु हृदय में धारींदासीं त उहो पाण ई करे वेंदा। जेको न उज्जैन भूत हूंदो आहे त उहो गुरूअ जे अॻियां संत जे अॻियां न थी सघंदो अथव। हे बि ईअं हूअं पिया असांखे तंग कंदा, पर गुरूअ जो शब्द असां हृदय में वसाए छॾींदासीं न त पोइ अॻियां अची न सघंदा। उन्हनि ते ताक़त ई कोन्हे जो साम्हूं बीह सघनि। गुरु शब्द खे ई ताक़त आहे। मुंहिंजे क़िस्मत में जेको आहे सो मिली वेंदो, उन जी भावना खे वठी उधम न करणु बेसमझी आहे। किस्मत में जेको हूंदो उहो पाण ई मिलंदो, पाण ई वेठे न मिलंदो। उधम करणो पवंदो, उन लाइ महिनत करणी पवंदी आहे, कोशिशि करणी पवंदी आहे, त मिलंदो आहे। हीअ न रहूं ईअं बाहुबली त पाण ई थींदो, भक्ति पाण ई थींदी, मां नसीब में हूंदी त पाण ई मिलंदी, ईअं न मिलंदो। उन लाइ महिनत करणी पवंदी आहे। हिकु संत खां हिकु जिज्ञासु पुछे थो, ॿुधल हूंदो इलाही दफ़ा मां ॿुधायो त क़िस्मत वॾी की न महिनत वॾी? तो संत चएसो त बचा बैंक में तुंहिंजो लोकर अथई। तूं चएसि थो मां तव्हां खां सुवाल छा थो पुछां, ऐं संत वरी पुछे छा थो, साम्हूं खां मूंखां थो सुवाल पुछे। त चएसि थो हा आहे। त चईसि उन लोकर जूं 2 चाबियूं हूंदई। चईसि हा। चईसि हिकु हूंदई तो वटि, हिकु हूंदी आहे बैंक मैनेजर वटि। चईसि हा। चईसि उहे लोकर खे जेसिताईं 2 चाबियूं न लॻंदियूं नी तेसिताईं न खुलंदो हूंदई। चईसि न इहा तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे। त चईसि ईअं भॻवानु असांखे 2 चाबियूं ॾिनियूं। क़िस्मत जी चाबी भॻवानु रखी आहे पाण वटि, महिनत जी चाबी ॾिनी अथई असांखे हथ में। तूं महिनत कंदो अचु, जेॾीमहिल हू भॻवानु क़िस्मत जी चाबी लॻाईंदई न त पाण ई सभु मिली वेंदो, तुंहिंजी क़िस्मत खुली वेंदी। पर तोखे महिनत न छॾणी अथई। खाली भॻवानु चाबी लॻाईंदो त बि न खुलंदो लोकर, त तोखे त लॻाइणी जा। पोइ सम्झी पओ हे बि ईअं थो चए, महिनत खां सवाइ असांखे कुझु न मिलंदो। खाली नसीब ते रखी न वेही रहो त नसीब में हूंदो त पाण ई मिलंदो। ईअं त पोइ फुल्को खाई कोन सघंदासीं, नसीब ते रखंदासीं। फुल्को खाइण लाइ केॾी महिनत था कयूं, नसीब में हुजे त पाण ई मिले, ईअं न मिलंदो। मुस्तक़िल इरादे वारो इंसान हिकु ॾींहुं बाज़ी खटी वेंदो आहे। मुस्तक़िल इरादे वारो, पके इरादे वारो हूंदो, उहो हिकु ॾींहुं बाज़ी खटी वेंदो। हिमत न हारिजे, पक रखिजे। ईअं न चओ त हे कमु मूंखां न थींदो, हे मां कीअं करे सघंदमि, हे मां कीअं करे सघंदमि। हुनजो आसरो वठी कंदासीं न त सभु थी वेंदो। मरणो त हिकु ॾींहुं ज़रूरी आहे, पर इन मौत जो डपु मिटाइण लाइ पंहिंजे अंदरि ज्ञान रूपी रोशनी जॻाए जीअं उहो खोट मिटिजी वञे। मरणो त हिकिड़ी आहे, पर हुन मौत जो डपु न करणो आहे। जेको अंदरि ज्ञान जी रोशनी जॻाए त उहो डपु तो खां निकिरी वञे। मौत त हिकिड़े ॾींहुं अचणो ई आहे, पर मौत खे त यादि करणो आहे। मौत खे यादि कंदासीं न त गुनाह खां बची वेंदासीं, त नाम जपे सघंदासीं। मौत यादि हूंदो त मतां ई पल पछाड़ियो हुजे, इहो हमेशह यादि रखो त असां बुरो कर्म करे न सघंदासीं। मरण जो त सभिनी ख़बर आहे, जेको आहे उहो वेंदो, ऐं वरी वेंदासीं बि अकेला, उहो बि सभिनी ख़बर आहे। अकेलो ई वञणो आहे, केरु गॾु हलंदो, पर केॾी महिल वेंदासीं उहा ख़बर कोन्हे। हुन लाइ कुझु करे वठो, हुन लाइ करे वठो।
इहा त ख़बर कंहिंखे बि कान्हे, पर वञिणो त हिकिड़े ॾींहुं आहे, उहा सभिनी खे ख़बर आहे। रिटर्न टिकट सभिनी वटि आहे, कॾहिं जी आहे उहा ख़बर कान्हे। त तयारी त हमेशह कयल हुजे। जीअं फुड़ीअ फुड़ीअ सां तलाउ भरिजी वेंदो आहे, तीअं इंसान हिकु हिकु गुण खणंदो वञे त धर्मात्मा पुरुष बणिजी वेंदो आहे। हिकु हिकु गुण खणंदा वेंदासीं त धर्मात्मा बणिजी वेंदासीं, फुड़ीअ फुड़ीअ तलाउ भरिजंदो आहे। असां बि हिकु हिकु वचन खणंदा ईंदासीं, हिकु हिकु विकार हटाईंदा वेंदासीं त पोइ ओज ते पहुची वेंदासीं। सभु नथो चए गॾु करण लाइ, हिकु हिकु खणो। चाहे कोई वॾो हुजे या नंढो, अमीर हुजे या ग़रीब, स्त्री हुजे या पुरुष, कर्म जो फल त हर हिक खे ज़रूरु मिलंदो आहे। तंहिं करे अहिड़ो कर्म कर जंहिंजो नतीजो दुखदाई, सुखदाई ऐं कल्याणकारी हुजे। अहिड़ो कर्म कर जंहिंजो नतीजो सुखदाई ऐं कल्याणकारी हुजे। कोई बि हुजे, नंढो हुजे, वॾो हुजे, अमीर हुजे, ग़रीब हुजे, स्त्री हुजे, पुरुष हुजे, ॿार हुजे, ॿुढो हुजे, जंहिं कर्म जो फल हर कंहिंखे भोगणो ई पवंदो। तंहिंखां पहिरीं खां ई संभाले करे कर्म करणो आहे। माता जन चई विया आहिनि, कर्म प्रदान करो, कर्म संभाले करणो बसि। पोइ न दुख भोगणो पए, पोइ पछताइणो न पए। पोइ पछताए छा कंदासीं, पोइ कुझु हथी ईंदो छा? तंहिंखां शुरूअ खां ई संभाले करणो। नथा साड़ियूं सची ॻाल्हि आहे। जीअं गर्मीअ जो तपियल माण्हू वण जे छांव में आराम थो पाए, अहिड़ी तरह विषयनि जे अग्नीअ में तपियल इंसान सत्संग में थो शांती पाए। सची ॻाल्हि आहे। विषय जे अग्नीअ में असां तपियल आहियूं, सत्संग में शांती पाए सघंदासीं। गर्मीअ में तपियल, उस जे तपियल माण्हू वण जे छांव में वञी वेहंदो आहे त ही शक्ति मिली वेंदी अथसि, थधिकार थींदो। हे असां विषय जे आग में ॿरूं पिया था, त सत्संग में ई असांखे शांती मिलंदी। क़िस्मत सां जेकॾहिं सतपुरुषनि जी संगत मिली वञे त सभु कम छॾे पहिरियों सत्संग जो लाभ वठणु घुरिजे। सतपुरुषनि जी संगत जे क़िस्मत सां मिली वञे त सभु कमकार छॾे उन्हनि जी संगत कजे, उहो लाभ वठिजे। छो जो वेल वेल वरी हथ न ईंदी, अहिड़ो मौक़ो न विञाइजे। कम त पिया थींदा। गुज़िरियल हिकिड़ो राजा हो, पोइ अञा सभा में वेठो अची ऐं हिकिड़ो माण्हू थो अचेसि त राजा पंहिंजे शहर में, शहर जे ॿाहिरि सोन जी खान निकिती आहे, हलो त ॾिसूं वरी। वरी अञा उहो बीठो ई हो त वरी ॿियो माण्हू आयुसि, राजा तव्हांखे पुट ॼा हुआ, हलो। वरी अञा उहो बीठो ई त वरी ॿियो माण्हू आयुसि त राजा पंहिंजे शहर में महान संत आया आहिनि, हलो दर्शन कयो वरी। हाणे राजा वीचार थो करे त मां काॾे वञा, सोन जी खान ॾिसण वञा की न पुट खे ॾिसण वञा की न संतनि जो दर्शन करणु वञा। हे वीचार थो करे त हाणे सोन जी खान निकिती आहे त उहा त मुंहिंजी आहे, उहा थोरी ॿियो कोई खणी वेंदो। पुट ॼाओ आहे त उहो बि मुंहिंजो आहे, उहो त पोइ बि ॾिसी सघंदो। पर संत अहिड़ा जेके आया आहिनि, अगरि हींअर मां होॾे न वेंदुमि त उहे त थींदा आहिनि रमता जोगी, हलिया वेंदा त पोइ मूंखे उन्हनि जो दर्शन कीअं मिलंदो। उन टे माण्हूअ सां गॾु उहे संतनि जो दर्शन करणु, त अहिड़ो मौक़ो चए थो न विञाए, सभु कमकार फिटा कर। संतनि जो संग मिले थो त पहिरियों ओॾे
उहो कर, उहो लाभ वठ उन्हनि संतनि मां असां जेतिरो लाभ वठी सघूं, जेतिरो चाहियूं एतिरो वठी था सघूं, पर असां में अञा उहो ॾांहुं कोन्हे त संतनि मां लाभ कीअं वठूं, केतिरो विरायूं असां। ज़िंदगी में पाइण जी माना टूकी पइजी वञे, संतनि मां एतिरो असां विराए था सघूं। शरीर कचे दिल वांगुरु आहे, जंहिंजो कोई भरोसो कोन्हे त कॾहिं भॼी पवे। शरीर जो भरोसो आहे, केॾी महिल भॼी पए, केॾी महिल इहे अखि टूटींदासीं ख़बर कोन पवंदी। जेको कचे दिले वांगुरु आहे, कचो दिलो माना तुर ठोकर लॻंदी त टुटी पवंदो। असांजो शरीर बि ईअं आहे, बेबकार, कोई भरोसो कोन्हे। केॾी महिल प्राण पंखे उॾी वञे। इन्हे करे जंहिं मक़सद लाइ इहो शरीर मिलियो अथई उन मक़सद खे जल्दी पूरो करणु घुरिजे। जंहिं मक़सद लाइ असांखे शरीर मिलियो आहे, छाजे लाइ मिलियो आहे? नाम सिमरन लाइ। जेको उहो मक़सद पूरो कर जंहिंजे लाइ तूं हिते आयो, जंहिं कम लाइ आईं कन्या सो कम छॾी विसारे, मूर्ख मन खे ऐश कराए हथ सां छॾी बिगाड़े। असां पंहिंजे मन खे पाण हथ सां बिगाड़े छॾियो आहे। पोइ चऊं था मन नथो लॻे, मन नथो लॻे। मन कीअं लॻंदो? मन खे जंहिं पासे असां हेरियो आहे उन पासे हेरी वियो आहे। नाम सिमरन में असां उनखे हेरियो ई कान्हे त लॻे कीअं? हर हिक कम जे नतीजे खे पहिरियों सोचे पोइ कमु करणु घुरिजे, जीअं पोइ पछताइणो न पवे। पोइ पछताइणो न पवे, अहिड़ो कमु कजे। सोचे सम्झी हर कोई कमु कजे। ॻाल्हाइजे न कुझु त सोचे सम्झी ॻाल्हाइजे। हिकु दफ़ो शब्द वात मां निकितो त वरी न वेंदो। शब्द संभाल के बोलिए, शब्द के हाथ न पाऊं। एक शब्द औषधि करे, एक शब्द करे घाव। कोई शब्द अहिड़ो ॻाल्हाईंदा आहिनि या आथत मिली वेंदो आहे असांखे। केॾो बि दुख हुजे न ईअं सम्झंदा आहियूं लही वियो, लही न वेंदो आहे पर हिकु दिलि खे आथत मिलंदो आहे। ऐं कोई अहिड़ो शब्द ॻाल्हाईंदा आहिनि जो तीर लॻी वेंदो आहे, उहो विसरंदो ई कान्हे। हिकु आम संसारी इंसान दुनियावी जीवन खे घणी अहमियत ॾींदो आहे, मगर हिकु गुरुमुख भगत संसारी पदार्थनि खे तुच्छ सम्झी मालिक जे भक्तीअ खे वधीक ऊचो सम्झंदो आहे। संसारी ऐं गुरुमुखनि में एॾो फ़र्क़ु आहे। संसारी माण्हू दुनिया जी चीजुनि खे महत्व ॾींदा आहियूं। असां ईअं सम्झंदा आहियूं बसि हे ई असांजे लाइ सभु कुझु आहे। दुनियावी पदार्थ मिलिया त असांखे सभु कुझु मिली वियो, असां ॾाढा ख़ुशि आहियूं। पर जेको गुरुमुख जेके हूंदा आहिनि उहे संसारी पदार्थ मालिक जे मथां घोरे छॾींदा आहिनि। हुनजे अॻियां हे कुझु बि कोन्हे, ईअं सम्झो हे तुच्छ पदार्थ आहिनि मालिक जे अॻियां। त असांखे गुरुमुख बणिजी ऐं रहणु खपे। हे दुनियावी पदार्थ ॾिसी ऐं ख़ुशि न थियऊं, इन में ड्रॉ न थियण वारो आहे। केतिरा बि हूंदा नी पदार्थ त बि कोई कोन ड्रापजंदो। तंहिंखां मालिक जी भक्ति कयूं त हे पदार्थ पुठियां फिरंदा। भक्ति आहे एको ऐं हे दुनियावी पदार्थ आहिनि बुड़ियूं,
एको ई न हूंदो त हिन गुड़नि जी काई क़ीमत ई न थींदी। जेका हुन एके खे हथु कयूं त उन जे पुठियां जेकियूं गुड़ियूं लॻंदियूं त गमड़ी क़ीमत थींदी हुई। उहो असां मेन जेको आहे न उहो ई विसारे छॾियो। जंहिंजे पुठियां सभु रीतियूं सिद्धियूं सभु उन जे पुठियां। संतनि ऐं ॿाहिरनि पदार्थनि जो त्याग करे हुन भक्तीअ खे हथु कयो आहे पंहिंजे। संतनि जे पुठियां माया डुकंदी आहे। माया संत वटि वेंदी आहे न त भिॼंदी अथव त शल मूंखे स्वीकार कर। जंहिंजी माया संत स्वीकार कनि न उहो ईंदड़ भागनि वारो आहे। न त संत त ईअं ठुकराए छॾींदा आहिनि माया। असां ईअं न सम्झूं त असां संतनि खे ॾियूं था। असां कहिड़ा ई ॾियण वारा, छा आहे असां वटि? पंहिंजो आहे कुझु? सभु उन जो आहे। उन मां थोरो बि ॾींदासीं त असां पाण था कढायूं असां ॾिनोसीं। पर शल क़बूल पए असांखे संतनि जे दर ते ॾियूं बि ऐं ॾरूं। बोलो सतगुर देव भगवान की जय। लक्ष्मी माता भी संतन जे अॻियां भॼंदी आहे त मूंखे शरत स्वीकार कनि। गौ माता में चवंदा आहिनि न टेके करोड़ देवता आहिनि। गौ माता में जॾहिं टेके करोड़ देवता त इहे बाक़ी लक्ष्मी बची त लक्ष्मी गौ माता खे चए थी मूंखे तूं स्वीकार कर। त गौ माता चएसि थी मूंखे जॻह ई कोन्हे मां तोखे रखां, मां तोखे स्वीकार न कंदुसि। लक्ष्मी माता वेनती करेसि मूंखे स्वीकार कर। चईसि हा हिकिड़ी जॻह मूंखे ख़ाली आहे। चईसि उहा कहिड़ी? चईसि मुंहिंजो जेको छेणो माना जेको आहे न उन में तूं वई। चईसि मूंखे उहो बि क़बूल आहे। तॾहिं चवंदा आहिनि न लेको पाईंदा आहिनि त पवित्र रहंदा आहिनि गऊ मूत्र ऐं इहो छेणो। त लक्ष्मी माता बि लॻे थी त असां केरु आहियूं? पोइ हुन में कॾहिं गऊ मूत्र हिन में लक्ष्मी माता छेणी। संत हृदयनाथ चए न हिकिड़ो त चितौड़ जी कुटिया एॾी वॾी अथव जो असुर जो रोज़ लक्ष्मी माता हिते गुआरी पाइण ईंदी अथव। असां केॾा भाॻनि वारा आहियूं ईअं सम्झो। उनजे दर जा दास आहियूं असां। जेको तव्हांजा उहे गुरू अथव आई माता लक्ष्मी आई, माता माता फुलन फुलन से जाए सजाई। आई माता लक्ष्मी आई, माता जानी आई। लक्ष्मी माता प्यारी जगत सरे
जोत जगाई। आई माता आई, माता लक्ष्मी आई, माता जारी आई। माता वियाए फुलन फुलन सांसे जाए सजाई। आई माता आई, माता लक्ष्मी आई, माता जारी आई। माता मुखर तेरा खाए कोई जी आश बुझाए। माता मुगर तेरा पाए, मेरी आश बुझाए वन। अनंत जा भंडार भरे मन धन जो वीर वसाए वन। अन धन जा भंडार भरे मन, धन जो वीर वसाए वन। दुखा दुखा करे सावा रावा सब राय कर सही जाई। दुख्या दुख्या कर सावा रावा, सब लाय कर सह जाई। आई माता आई, माता लक्ष्मी आई, माता जारी आई। माता वियाए फुलन फुलन सांसे जाए सजाई। आई माता आई, माता लक्ष्मी आई, माता जारी आई। गरीबन जी कर दूर गरीब तन लाए खूब जन्न दे। गरीबन की कर दूर गरीब खर्चन लाए खूब जन्न दे। रहन लाए सुखी जाए खाएण लाए खूब अन्न दे। रहण लाए जाए सुखी है, खाएण लाए खूब अन्न दे। जय जय माता मैर करे तय वट कमी न काई। जय जय माता मैर करे तय वट कमी न काई। आई माता आई, माता लक्ष्मी आई, माता जारी आई। माता वियाए फुलन फुलन सांसे जाए सजाई। आई माता आई, माता लक्ष्मी आई, माता जारी आई। हीर सागर जी कन्या तो के बारंबार प्रणाम या। खीर सागर की कन्या तो के बारंबार प्रणाम या। कमल गुल के राजमान मैया तुई जो मिठड़ो शान या। कमल गुल के राजमान मैया तुझो ऊंचो शान या। माधव संकट सांगल जी अथ जोड़े कहीं जाई। माधव संगत सांगत से अथ जोड़े कहीं जाई। आई माता आई, माता लक्ष्मी आई, माता जारी आई। माता वियन लाई फुलन फुलन सांसे जाए सजाई। आई माता आई, माता लक्ष्मी आई, माता जारी आई। दीजिए ध्यान हाँ तॾहिं आई न त थोरी अचे हाणे कोन्हा आए कल कबीरज सत्संग आए कल कबीरज सत्संग। दीन बनी तो गुरद्वारे माँ, दीन बनी तो गुरद्वारे माँ। जो चाहे सो मंग मंग, आए कल कबीरज सत्संग।
सत्संग आए कलप बिरच सत्संग सुखाचा पावय मागे मागे भरिया सुखाचा पावय मागे मागे भरिया विषय विकार आग में भरन नाम जल का ठरिया विषय विकार आग में भरन नाम जल का ठरिया आए कलप बिरच सत्संग गुरुद्वारे माँ दीन बनी तू गुरुद्वारे माँ जो चाहे तो मंग मंग आए कलप बिरच सत्संग आए कलप बिरच सत्संग
सत्य सत्य